खैरपुर रिपोर्ट अब्दुल रज़ाक शेर जमीयतुल उलमा इस्लाम तरफा फ़लस्तीनी अवाम सां इज़हार यकजहती जे सिलसिले में JUI तालका कोट DG पारां मौलाना हिमादुल्ला पंवर, मौलाना बदरुद्दीन पंवर ऐं ॿियनि जी अॻवानी में मदरसा बदरुल हुदा हिमादिया खां कुंभ शहर जे मुख्य चौंक ताईं एहतजाजी रैली कढी वई ऐं कारकुननि पारां अमरीका इसराइल ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी पिणु कई वई। उन मौके ते अॻवाननि ख़िताब कंदे चयो त सॼी दुनिया अंदरि इसराइल जी दहशतगर्दी वधी रही आहे। अमरीका जी मदद हुजण करे इसराइल फ़लस्तीनियुनि मथां मुसलसल बमबारी ऐं कार्रवाइयूं करे बेगुनाह मासूम ॿारनि मर्दनि औरतुनि खे शहीद करे रहियो आहे। अॻवाननि वधीक चयो त इसराइल सरेआम दहशतगर्दी करे ईरान में फ़लस्तीनी मर्द मुजाहिद हिमास अॻवान इस्माइल हानिया खे टारगेट करे शहीद कयो। इसराइल जे मुजरिमाना कार्रवाइनि ख़िलाफ़ आलमी बिरादरी ख़ामोश तमाशाई बणियल आहे। इसराइल जो अहिड़ो अमल इंसानी हक़नि वारनि तंज़ीमनि मग़रिबैन मुल्कनि खे नज़र नथो अचे। JUI अॻवाननि चयो त मुस्लिम मुल्कनि खे मुतहद थी फ़लस्तीन जी अवाम जी मदद करे इसराइल खे मुंहुं तोड़ जवाब ॾियणु घुरिजे।